अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसरिया हो न्यू मेहरान न्यूज़ और कयूं ता खबरन डा खबर शामिल के पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोज़दार जी। हुकूमती लापरवाही अमीर सिंध जा रेवासी पंहिंजनि प्यारनि जो इलाज पिनी कराइण ते मजबूर। रतो देरो रेवासी पोरियत अब्दुल अज़ीज़ सुमरो गुर्दन जी आर्जी सबब बीमारी जी आर्जी में मुब्तला होने करे बिस्तरे ते आहे। डॉक्टरनि तरफां 40 लाख रुपया संदसि इलाज ते ख़र्च ॿुधायो वियो। गुर्दो रिश्तेदार मां मिली वियो अथस, पर पैसा न हुअण करे हू ट्रांसप्लांट न कराए सघियो। अब्दुल अज़ीज़ सुमरो इंतहाई गरीब मिस्किन आहे। प्राइवेट बैंक ते सिक्योरिटी गार्ड जी नौकरी कंदो आहे। एडी वॾी रक़म न हुअण करे संदसि को बि हाल न आहे। बस वारनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि अपील कई आहे त उन जी सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। पोरियत जे इलाज लाइ रतो देरो शहर जे सोशल वर्कर्स नौजवाननि तरफ़ां मुतासिर मरीज़ जी मदद लाइ शहर में जोली फंड क़ाइमु कई वई। हिननि शहर वारनि खे अपील कई आहे त वधि खां वधि जोली फंड में मदद कई वञे, जीअं अब्दुल अज़ीज़ सोमरो जी हयाती बची सघे। अब्दुल अज़ीज़ सुमरे जे लाइ रते देरे में असां झोली मुहिम फंड जारी पिया कयूं। रते देरे जा नौजवान हर दुकान ते किस्तो खणी ॼण माना असांखे त अफ़सोस सां चवणो थो पए, ॼण किस्तो खणी असांखे सिंध जे माण्हुनि खे पिणणो थो पए। ऐं सॼी दुनिया जा जेके निधणका माण्हू रोल आहिनि असांजी सरज़मीन ते अचनि था, उन्हनि खे हर शइ रिलीफ मिले थो, पर सिंध जो जेको हक़ीक़ी पुटु ॼाओ आहे उन वीचारे खे न इलाज थो करायो वञे, न उन्हनि जी का सार संभाल थी कई वञे, न को सिंध जे अंदरि अमन अमान जो मसइलो आहे। पोइ कंहिं बि हवाले सां पाकिस्तान प्रिंसिपाल जेकी आहे सिंध तां सेंसीअ न आहे। हक़ीक़त इहा आहे त अब्दुल अज़ीज़ सुमरे जी सॼी फैमिली ऐं अक्सरियत सुमरा ज़ात जेकी आहे उहा प्रिंस पार्टी सां लॻाइपियल आहे। हुनजो सॼो ख़ानदान प्रिंस पार्टी सां लॻाइपियल आहे, पर हितां जो न MP MNA न हितां जा मक़ामी जेको हिननि जा अॻवान आहिनि को बि नोटिस नथा ॾियनि। न त थियणु ईअं खपे आहे, हिन तक जे हवाले सां प्रिंस पार्टी पंहिंजे माण्हुनि जो वधि में वधि ख़्यालु वठे आहे। हीउ हिकिड़ो बेपोच माण्हू आहे, अलाह जे रसूल खां सवाइ हिन जो केरु बि मदद करण वारो न आहे। अॼु हुनजो सरकार अब्दुल अज़ीज़ सुमरो जेको अपर माला रते देरे जो रवासी आहे, सिक्योरिटी गार्ड आहे ऐं उनखे 2-3 मासूम बचड़ा बि आहिनि ऐं हू हिकु यतीम जी औलाद आहे। हिन वक़्तु ज़िंदगी मौत जी जंग विड़ी रहियो आहे। कराचीअ जे अंदरि हुनजा 2 गुर्दा ख़तमु थी विया आहिनि। उनजो सरकारी हवाले सां इलाजु करायो वञे। उतां जी इंतिज़ामिया थी चए इस्पताल जी त 40 लख थींदा। जे उहो 40 लखनि में पंहिंजो घर थो खपाए त उहो बि 10 लखनि जो अथसि। ऐं ख़ुदा सां हिन न्यूज़ जे ज़रिए सोशल मीडिया जे हे असां रते देरे जा जेके नौजवान आहियूं उनजा दोस्त आहियूं शहर वासियुनि जे तरफ़ां झोलियूं कयो आहे त हिन जी माली कुझु ख़िदमत थी सघे थी, बाक़ी हिन सां उनखे को रिलीफ नथो मिली सघे। उन काफ़ी अरसे खां वठी सिक्योरिटी गार्ड आहे बैंक में अब्दुल अज़ीज़ सुमरो, जंहिंजे गुर्दनि में ॾाढो तकलीफ़ आहे। हिन वक़्तु बि उहो कराची इस्पताल में आहे, पर वस वारनि खे अपील कयासीं, उन्हनि जो को बि सार संभाल न लधो आहे। पोइ इन जे करे असां रते देरे जा जेके बि सोशल वर्कर आहियूं, भली उन्हनि जो पार्टी जुदा हुजे, हिसाब किताब जुदा हुजे, पर असां सभु माना हिकिड़े ख़ैर जे कम में निकिता आहियूं। ऐं वस वारनि खे इहो ई अपील कंदासीं, जेको इक़्तिदारी धुर आहे जंहिंमें वज़ीर आला सिंध साहब ऐं सिहत जो वज़ीर मोहतरमा अज़रा पेचू साहब ऐं हिन तक जो जेको मोहतरम एजाज़ अहमद लगारी साहब, मां ज़िंदगी में कॾहिं एजाज़ अहमद लगारी खे सदा न हणियो आहे, पर अॼु हिकिड़े मिसकिन ग़रीब जे लाइ मां उनखे चवंदुसि त साईं महिरबानी कयो, हितां जो हर शइ तव्हांजे हथ में आहे, तव्हां महिरबानी करे पंहिंजे आला क़यादत सां ॻाल्हाए महिरबानी करे अब्दुल अज़ीज़ सुमरो जेको हिन वक़्तु मौत ऐं ज़िंदगी जे कशमकश में हले थो, महिरबानी करे उनजो ज़िंदगी बचायो। क़ुरान में हिकिड़ो आयात आहे जंहिंजो तर्जुमो इहो आहे त जंहिं हिकु इंसान जो ज़िंदगी बचायो, ईअं सम्झो पूरे इंसानियत जो ज़िंदगी बचायो। जिते असीं ही रते देरे शहर जो नौजवान आहे, सिक्योरिटी गार्ड आहे प्राइवेट बैंक में अब्दुल अज़ीज़ सुमरो, जेको गुर्दनि जी बीमारी में कराची जे अस्पताल में दाख़िल आहे। गुरबत सबबु उहो इलाज न पियो कराए सघे, जंहिं लाइ असीं वसवारनि खे बि अपील कईसीं, सिंध गवर्नमेंट खे बि बार अपीलूं ई कयूं आहिनि त बराए महिरबानी करे शहर जो नौजवान आहे, गरीब मिस्किन आहे, इन जी सरकारी इलाज ते सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। उहो बि असांजी मुहिम हले पई ऐं इन खां अलावा जेको हिनखे ख़र्च जी तमामु ज़रूरत हुई त असीं पंहिंजे शहर जे सोशल वर्करनि जे तरफ़ां रतो दरो शहर में ई झोली फंड मुहिम हलाई आहे, जंहिं लाइ असीं दर दर वेंदासीं त जेके बि दोस्त आहिनि, जेके बि शहरवासी आहिनि, बराए महिरबानी उन ग़रीब जी मिसकिन जी मदद कनि। ऐं असीं सिंध गवर्नमेंट खे बि हेल्थ मिनिस्टर मोहतरमा अज़रा पेचूअ खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जिन खे बि अपील कंदासीं त शहर जो नौजवान मिसकिन आहे, नंढड़ा बचड़ा अथसि, ख़ुदा उन जी मदद करे सरकारी इलाज कराए।